ब्रेकिंग न्यूज़ आए दादू मावा से शेयर कई पिया। पुरस्कार नमूने गुम थियल मेडिकल ऑफिसर डॉक्टर ज़ाहिद हुसैन खोरो जो पतो न पइजी सघियो। पुलिस की जोड़ियल टीम को बूटो न बारे सघी। वारिस परेशानी में मुब्तला आहिनि। अवां खे ॿुधायूं त सिविल सोसाइटी पारां मेडिकल ऑफिसर की गुमशुदगी खिलाफ़ एहतजाज जो चिताव ॾिनो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। दादू मां पुरस्कार नमूने गुम थियल मेडिकल ऑफिसर डॉक्टर ज़ाहिद हुसैन खोरो जो पतो न पइजी सघियो। पुलिस की जोड़ियल टीम को बूटो न बारे सघी जॾहिं त वारिस सख्त परेशानी में मुब्तला आहिनि। सिविल सोसाइटी पारां मेडिकल ऑफिसर की गुमशुदगी खिलाफ़ एहतजाज जो चिताव ॾिनो वियो आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। दादू मां पुरस्कार नमूने गुम थियल मेडिकल ऑफिसर डॉक्टर ज़ाहिद हुसैन खोरो जो पतो न पइजी सघियो आहे। पुलिस की जोड़ियल टीम को बूटो न बारे सघी। तफ़सील मालूम कंदासीं दादू मां आवाज़ जे रिपोर्टर दानिश खुश खान जी। दानिश, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, सिविल अस्पताल दादूर जो अॻूणो मेडिकल ऑफिसर गुज़िरियल 36 कलाकनि खां गुम आहे। संदसि जे लाइ ॻोल्हा जे लाइ जेका SSP दादू शबीर अहमद सेठार पारां जोड़ियल टीम आहे उन बि को बूटो न ॿारियो आहे। 36 कलाक अॻु जेको आहे सो डॉक्टर आहे अॻूणो मेडिकल ऑफिसर ज़ाहिद हुसैन खारो, उन जो भाउ ख़ालिद हुसैन खारो A सेक्शन थाणे ते पहुची भाउ जी गुमशुदगी बाबति रिपोर्ट दाख़िल कराई ऐं उन अगवा जो शक पिणु ज़ाहिर कयो। उन बाद जेको आहे सो ख़बरूं वञण बाद SSP दादू शबीर अहमद सेठार, DSP सिटी सलाउद्दीन पठान, SHO A सेक्शन महमूद खान पठान ऐं उन सां गॾोगॾु जेका टेक्निकल टीम आहे उन ते मुश्तमिल हिकिड़ी कमेटी जोड़ी आई ऐं उन प्रेस रिलीज़ में इहो पिणु ॼाणायो त डॉक्टर ज़ाहिद हुसैन खारो पंहिंजी मोबाइल फ़ोन घर रखी ऐं रक्षा ते सवार थी के नामालूमन निकिरी वियो आहे। संदसि जी ॻोल्हा जे लाइ समूरा वसाइल इस्तेमालु कया पिया वञनि, पर उन जोड़ियल टीम खे बि 12 कलाक गुज़री विया आहिनि। उन टीम बि को बूटो न ॿारियो आहे ऐं शहरनि में तोड़े जेको आहे सो डॉक्टर ज़ाहिद हुसैन खारो जे वारसनि में हिन वक़्तु परेशानी वारी सूरत-हाल छायल आहे ऐं शहरनि पारां सोशल मीडिया ते दादू पुलिस के कड़ी तनक़ीद जो निशानो बणायो पियो वञे ऐं शहरी इहो बार बार मुतालबो कनि पिया त डॉक्टर की बाज़ियाबी जे लाइ पुलिस क़दम खणे ऐं संजीदगीअ सां हिन मामले खे ॾिसी ऐं डॉक्टर खे जल्द खां जल्द हथु कयो वञे। जी ठीक है, मुझे मेहरबानी दानिश अपडेट करण जे लाइ।